सखर में रिपोर्ट करे हुआ हफ़ीज़ लाशारी। सखर वेझो रोहिड़ी जे इनकलाबी खातून अगवान आपा ज़ुबैदा घांगरो लाडाणो करे वई। जनाज़े नमाज़ अदा मुख़्तलिफ़ ज़िलनि मां सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि जी शिरकत। तफ़सील मूजिब सिंध हारी तहरीक जे मुतहरिक खातून अगवान ऐं ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जी सीनियर वाइस चेयरपर्सन आपा ज़ुबैदा घांगरो गुज़िरियल ॾींहुं वफ़ात करे वई। हूअ कुझु अरसे खां बीमार हुई। संदसि जनाज़े नमाज़ गुज़िरियल ॾींहुं नए पिंड कंभार पाड़ा सखर जी जामिया मस्जिद में अदा की वई। जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ ज़िलनि सां ताल्लुक़ रखंदड़ सियासी ऐं समाजी अगवाननि, ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जे सूबाई ऐं मरकज़ी इदारनि, सहाफ़ियुनि, मज़दूर ऐं हारी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि, इलाइक़े वासियुनि ऐं मरहूम जे अज़ीज़नि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररनि आपा ज़ुबैदा घांगरो जी समाजी, सियासी ऐं इंसानी हक़नि लाइ कयल ख़िदमतुनि खे भेटा पेश कंदे चयो त हूअ मज़लूम तबक़नि जी सघारी आवाज़ हुई ऐं हिन पंहिंजी ज़िंदगीअ जिदोजहद लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। बाद में खेसि मक़ामी क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो।